नाज़रीन, कंडियारी में लॉकडाउन सबब पोरियत तबको सख्त परेशान है। वधिक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अज़हर ख़ासकेली। जी अज़हर। जमहूरी सिंध जियां अॼु 46 ॾींहं ते कंडियारी शहर में जेको सो मुकमल लॉकडाउन आहे। लॉकडाउन जे करे जेको सो मुख़्तलिफ़ मार्केटूं जेके शहर जूं आहिनि उहे बंदि आहिनि ऐं उन खां अलावा जेके तो शहर जा मज़दूर ऐं पोरियत जेको तबिको आहे ख़ासि करे उहो फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे ऐं शहर जे बंदि हुअण जे करे जेका ख़ासि करे रेड़े ते जेको सो सामान विकिरो कनि था या केबिन हलाए पंहिंजो रोज़गार कनि था उहे जेको तमामु सख़्तु परेशान आहिनि ऐं पर फाका कशी वारी ज़िंदगी जेको सो गुज़ारण ते मजबूर आहिनि। उन खां अलावा तव्हांखे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थींदे ई महांगाई जो जिन जेको आहे सो बोतल खां ॿाहिरि अची चुको आहे। आम वाप जी शयूं जेके सो आहिनि उन जा रेट जेको सो ॿीणा कया विया आहिनि। ख़ासि करे जेको सो भाॼियूं मेवा जेके आहिनि जंहिंमें गिदरो आहे, छाऊं आहे, वंगो आहे ऐं इन्हनि जा रेट जेको सो उहे ॿीणा कया विया आहिनि। उन जे करे ख़ासि करे जेको सो मज़दूर ऐं पोरियत तबिको जेको आहे सो उहो सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जी।